पार्लियामेंट ऐं सूबाई असेंबली मेंबरनि जे असासनि ऐं रहतनि जो मामिलो माली साल 2022-23 जा गोशवारा जमा कराइण जी हतमी तारीख़ 31 डिसंबर आहे। इलेक्शन कमीशन मूजिब मेंबर्स पंहिंजे शरीक हयात ॿारनि जे असासनि ऐं राहतुनि जा गोशवारा जमा कराए छॾनि। इलेक्शन कमीशन 1 जनवरी ताईं घुर्बल गोशवारा जमा न कराईंदड़नि जा नाला शाया कंदो। 15 जनवरी ताईं गोशवारा जमा न कराईंदड़नि जी रुकनियत मुअतल कई वेंदी। गोशवारनि में ग़लत ॼाण फराहम कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं। पार्लियामेंट ऐं सूबाई असेंबली मेंबरनि जे असासनि ऐं राहतुनि जो मामिलो माली साल 2022-23 जा गोशवारा जमा कराइण जी हतमी तारीख़ 31 डिसंबर आहे। इलेक्शन कमीशन मूजिब मेंबर्स पंहिंजे शरीक हयात ॿारनि जे असासनि ऐं राहतुनि जा गोशवारा जमा कराए छॾनि। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सलाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पार्लियामेंटेरियन ऐं सूबाई असेंबली मेंबरनि जे असासनि ऐं वाजिबातनि बाबति जेके गोशवारा आहिनि उहे जमो कराइण जी तारीख़ जो ऐलान कयो आहे। इहो चई सघिजे थो त तारीख़ जो पहिरियां ऐलान थी चुको, हाणे रिमाइंडर तौरु इहो तफ़सील जारी कया विया आहिनि, जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त जेके पार्लियामेंटेरियन आहिनि उन्हनि जा गोशवार आहिनि असासनि जा उहे 31 डिसंबर ताईं दाख़िल कराए सघनि था। माली साल 22 ऐं 23 जा जेके गोशवारा आहिनि पार्लियामेंटनि जा ऐं उन्हनि जे ख़ानदान जा उहे दाख़िल कराए सघिबो आहे। हर साल इहो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे जेको सेनेट पाकिस्तान, क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जे पार्लियामेंट में उनजे अहल खाना जा गोशवारा जमो कराइणा पवंदा आहिनि ऐं 16 जनवरी ते जेको कमीशन जो हुकुम ते उनजो जाइज़ो वठी जेके बि पार्लियामेंट गोशवारा जमो न कराईंदा आहिनि उन्हनि जी मेंबरशिप मुअतल कई वेंदी आहे। कानून ऐं रूल्स मुताबिक़ जेको मेंबर मुक़ररु तारीख़ खां पोइ पंहिंजा गोशवारा जमो जॾहिं कराईंदो आहे त हुनजी हिकु दफ़ो ॿीहर मेंबरशिप बहाल कई वेंदी आहे। हीअ हर साल जो हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें इहो जाइज़ो वरितो वेंदो आहे त पार्लियामेंटनि जा जेके असासा आहिनि उन्हनि में केतिरी तब्दीली आहे, उनजे ख़ानदान जे असासनि में केतिरी तब्दीली आहे, इहे समूरा पोइ जा तफ़सील इलेक्शन कमीशन पाकिस्तान बाज़ाब्ता तौर ते अवाम लाइ पब्लिक बि कंदी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी कुर्बान अपडेट करण लाइ।